नाज़रीन 5 साल गुज़रण बावजूद सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बलदियाती इदारनि जी कारकर्दगी सवालिया निशान बणियल आहे। बलदियाती इदारनि बजट ख़र्च कई पर रोड रस्ता अञा ताईं खंडरात जो शिकार बणियल आहिनि। उन बाबति मुख़्तलिफ़ शहरनि जी सूरतहाल ॿुधण लाइ असां सां वीडियो लिंक ते मौजूद आहिनि मेरान टीवी जा रिपोर्टर। सभ खां पहिरीं कंदकोट जी सूरतहाल मालूम कंदासीं। गुलाम रसूल, ॿुधाइजो 5 सालनि दौरान कहिड़ा तरक़ियाती कम थिया आहिनि? जी बिल्कुल, कंदकोट ज़िलो 6 टाउन कमेटी, 1 म्यूनसिपल कमेटी ऐं 15 वार्डन ते जेको आहे उहो मुश्तमिल आहे। हिन वक़्तु मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कंदकोट जेके म्यूनसिपल कमेटी आहे उनजा जेके 15 वार्ड आहिनि उन्हनि जी 5 सालनि जी कारकर्दगी जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कई वञे त हिन कंदकोट में जेको आहे त कंदकोट म्यूनसिपल कमेटी जेको आहे तक़रीबन हर महीने जी क़िस्त आहे उहा तक़रीबन 2 करोड़ रुपया उहा ईंदी आहे। उन मां जेको आहे त 1 करोड़ 50 लख ताईं जेको आहे त पघारूं, पेंशन्स ऐं ग्रेजुएटी जी मद में जेको आहे उहे ख़र्च कया वेंदा आहिनि ऐं बक़ाया जेकी रक़म आहे उहा जेको आहे त मुख़्तलिफ़ जेके ख़र्च थींदा आहिनि त उन में उहा ख़र्च कई वेंदी आहे। ऐं हिन हवाले सां कंदकोट शहर में जेके तरक़ियाती कम आहिनि या सफ़ाई जे हवाले सां मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कंदकोट शहर में जेको शहर जा इलाइक़ा आहिनि उते सफ़ाई जे हवाले सां त माण्हू जेके आहिनि उहे सफ़ाई जो अमलो उहो नज़र ईंदो आहे ऐं शहर में जेके शहर जा इलाइक़ा आहिनि उते जेको आहे त सफ़ाई जो निज़ाम जेको आहे उहो बहितर नज़र अचे पियो, पर उहो कुझु जेको आहे उहो बहितर आहे। उन में बि जेको आहे काफ़ी माण्हुनि जूं शिकायतूं जेके आहिनि उहे साम्हूं ईंदियूं आहिनि। पर शहर जा जेके ॿाहिरियां इलाइक़ा आहिनि जंहिंमें जेके नयूं आबादियूं जेके ठहियूं आहिनि, जंहिंमें नवां जेके हाउस या नवां जेके सोसाइटियूं जेके ठहियूं आहिनि उते ड्रेनेज जो ऐं सफ़ाई जो जेको निज़ाम आहे उहो अञा ताईं जेको आहे बहितर न थी सघियो आहे ऐं उते इन इलाइक़नि में जेको आहे त ड्रेनेज जो मसइलो ऐं गंद कचिरो जेको आहे त उते पयल रहे थो ऐं उते जेको आहे त सफ़ाई जेकी आहे उहा घटि ॾिसण में अचे थी। ऐं उतां जा जेके माण्हू आहिनि उहे वक़्तनि ब वक़्तनि एहतिजाज कंदे इहो ई मुतालबो करे रहिया आहिनि जेके कंदकोट जी ॿाहिरि वारी जेके आबादी वारा इलाइक़ा आहिनि उते जेको आहे सफ़ाई जे निज़ाम खे बहितर कयो वञे। उते नालियुनि जो जेको मसइलो आहे, ड्रेनेज जो जेको मसइलो आहे या किरासन जो जेको मसइलो आहे उहो फौरी तौर ते जेको आहे त हल कयो वञे। इन हवाले सां बि मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेके 15 वार्ड आहिनि, जेके 15 वार्डनि जा जेके काउंसलर आहिनि, जेके मेंबर आहिनि उन्हनि जी कारकर्दगी जेको आहे त इन हवाले सां बहितर नज़र न पई अचे ऐं उन्हनि को किरदारु जेको आहे बहितर नज़र न आयो आहे। ऐं हिन वक़्तु बि जेको आहे उहे किरदारु अदा न पिया करे सघनि। उन्हनि मां ज़रियनि खां इहो मालूम थियो आहे त जॾहिं वार्डनि जा मेंबर जेको आहे त इलेक्शन दौरान जेको आहे आया हुआ, इलेक्शन जी वर्क दौरान, त उन्हनि वॾियूं दावाऊं कयूं त असां म्यूनसिपल जे जेको आहे त कामयाबु थी करे जेके म्यूनसिपल जा मुख़्तलिफ़ जेके वार्ड आहिनि उते जेको आहे त तरक़ियाती कमु कराईंदासीं ऐं सफ़ाई जे निज़ाम खे जेको आहे बहितर बणाइण जी कोशिशि कंदासीं। पर उन्हनि जूं जेके दावाऊं उहे दावाऊं रहिजी वियूं आहिनि ऐं हिन वक़्त ताईं जेके उतां जा जेके उन्हनि जा वोटर आहिनि, उन जा जेके शहरी आहिनि उहे उन्हनि जी कारकर्दगी मां मायूस ऐं नाख़ुशि थी नज़र अचनि पिया। उन्हनि जो इहो चवणु आहे त वार्ड जा मेंबर हिन वक़्त ताईं इलेक्शन खां पोइ असां कॾहिं बि पंहिंजे वार्ड में जेको आहे उहो न आहे ॾिठो। ऐं मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त जॾहिं बि कंहिं बि वार्ड जी जेकॾहिं का शिकायत थींदी आहे, म्यूनसिपल कमेटी जो जेको चेयरमैन आहे मीर राशिद ख़ान सुंदराणी, जेको पीपल्स पार्टी जे हिन तक जो जेको आहे MP जो बिरादर आहे, ऐं उहो उन वटि जॾहिं का शिकायत थींदी आहे त पोइ उन शिकायत जो अज़ालो कयो वेंदो आहे ऐं उते उनजी सफ़ाई हुजे या उन सां नाली जो जेको मसइलो हुजे या किरास जो जेको मसइलो हुजे उहो फौरी तौर ते हल थी वेंदो आहे। उन सां गॾोगॾु मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त जेको हिन म्यूनसिपल कमेटी जो चीफ म्यूनसिपल ऑफिसर आहे मक़सूद अहमद जतोई, उहो बि काफ़ी वक़्त खां हिन कंदकोट में जेको आहे उहो मुक़ररु थियल आहे ऐं हुनजे कारकर्दगी मां बि शहर जेके आहिनि उहे मुतमइन थींदे नज़र अचनि पिया। छाकाणि त जॾहिं बि हुन शहरनि जो जेको मसइलो हूंदो आहे उहो म्यूनसिपल कमेटी जे चेयरमैन वटि घटि, पर CMO जेको म्यूनसिपल कमेटी जो जेको आहे मक़सूद अहमद जतोई, उन वटि उहे माण्हू जॾहिं दांह खणी वेंदा आहिनि त उहा बि जेको आहे उन्हनि जी जेकी दांह आहे उहा जेको आहे त ॿुधी वेंदी आहे ऐं उन्हनि जे जेके मसइला आहिनि उहे फौरी तौर ते हल कराइण जी कोशिशि कई वेंदी आहे। ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ब वक़्तनि जेको आहे म्यूनसिपल कमेटी जो चेयरमैन मीर राशिद ख़ान सुंदराणी ऐं उन सां गॾोगॾु चीफ म्यूनसिपल ऑफिसर मक़सूद अहमद जतोई उहो पंहिंजे अमले सां मुख़्तलिफ़ शहरनि जा जेके आहिनि उन्हनि दौरा बि कया आहिनि ऐं उन्हनि जेको आहे त सफ़ाई जे अमले खे
पाबंद कयो आहे। जेके घर वेठल जेके सफ़ाई जो अमले वारा माण्हू हुया, जेके घर वेठा हुया, जेके सफ़ेद पोश माण्हू हुया, जेके घर वेठे पगारूं खणंदा हुया, उहो इहो ज़रूरु ॾिसण में आयो आहे त उन्हनि खे जेको आहे त घरनि मां कढी करे उन्हनि खां बि जेको आहे कमु वरितो पियो वञे। ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे त हुननि जो इहो ई चवणु आहे त असांजी वधि में वधि कोशिशि रही आहे त कंदकोड़ में साफ़ु सुथिरो निज़ाम जेको आहे त उहो असां फ़राहम करे सघूं। ऐं उन सां गॾोगॾु मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त तरक़ियाती कमनि जे हवाले सां किरोड़नि रुपयनि जा जेके टेंडर आहिनि उहे म्यूनिसिपल कमेटी जे तरफ़ां जेके आहिनि उहे कया विया आहिनि। ऐं हाणे ई ताज़ो 11 करोड़ रुपयनि जी जेकी NIT कई वई हुई, उन NIT में जेको आहे त टेंडर ओपन कया विया हुआ। उन में हिकु जेके ठेकेदारनि जी जेकी कंपनी हुई उनखे ई जेको आहे त उहे समूरा ठीका जेके आहिनि उहे जेके कम आहिनि उहे ॾिना विया आहिनि। ऐं जिते बि जेको कमु थींदो आहे, जेको कमु कराइण जी कोशिशि कई वेंदी आहे त पोइ उन ठेकेदार खे उहो म्यूनिसिपल कमेटी जे चेयरमैन तरफ़ां जेको आहे त उहा हिदायत कई वेंदी आहे, उते कमु कया वेंदा आहिनि। ऐं हिन वक़्तु जेको आहे त कुझु घिटियुनि में, कुझु शहर जे जेके इलाइक़नि में टफटाइल वारो जेको कमु आहे उहो बि शुरू कयो वियो आहे। ऐं हिन वक़्तु जेको आहे त कुझु शहरी जेके आहिनि, कुझु शहर जी जेके सुञाण धुरियूं आहिनि, उन्हनि पारां जेके शिकायतूं आहिनि उहे बि साम्हूं आयूं आहिनि। छाकाणि त हिन कंदकोड़ कश्मीर में, कंदकोड़ शहर में जेको आहे त जेकी शहर जी आबादी आहे उहा मिठे पाणी खां जेको आहे त उहा महरूम आहे। उहे इहो ई मुतालबो करे रहिया आहिनि त जेको शहर में जेको खारो पाणी आहे, माण्हू खारो पाणी पीअण ते मजबूर आहिनि। ऐं वाटर सप्लाई जी जेकी स्कीम आहे उन ते कमु हलंदड़ आहे, पर उहो कमु अञा ताईं मुकमल न थी सघियो आहे। करोड़नि रुपयनि जी लागत सां वाटर सप्लाई जी नई स्कीम ॾिनी वई आहे। उन्हनि जो इहो चवणु आहे त कंदकोड़ शहर में जेके जिते तरक़ियाती कमनि जी ज़रूरत आहे त उते कम जेके आहिनि उहे कराया वञनि। ऐं उन सां गॾोगॾु जेको सफ़ाई जो निज़ाम बहितर न आहे, उते सफ़ाई जो निज़ाम जेको आहे उहो बहितर कयो वञे। ऐं उन सां गॾोगॾु जेको मेन मसइलो आहे शहर में कंदकोड़ जी आवाम खे, उहो मिठे पाणी जो आहे, उहो फौरी तौर ते मिठे पाणी जो मसइलो हल कयो वञे। ऐं अञा वधीक जेकी हितां जे म्यूनिसिपल कमेटी जे वार्डनि जी या म्यूनिसिपल कमेटी जी जेकी कारकर्दगी आहे उनखे अञा वधीक जेको आहे उहो बहितर कयो वञे। जी ठीक है गुलाम रसूल, तो फिर तमाम ॿुधाए जो गुज़िरियल 5 सालनि दौरान कंबर में बल्दियाती इदारनि तरफ़ां कहिड़ा तरक़ियाती कम कराए विया आहिनि? जी हाँ, बिल्कुलु। जेकॾहिं ॻाल्हि कजे मकानी इदारनि जे कारकर्दगी जी त गुज़िरियल 5 सालनि जे अंदरि कंबर शहर जी म्यूनिसिपल कमेटी समूरनि जेको आहे सो पंहिंजो तरक़ियाती कमनि खे हिन वक़्तु ताईं रोड़े जो शिकार बणाए छॾियो आहे। 3 वॾा मेगा प्रोजेक्ट हुया म्यूनिसिपल कमेटी कंबर जे तरफ़ां, जिन खे जेको आहे सो करोड़ रुपयनि जी लागत सां जेको आहे सो ठहणा हुया, जिन में पब्लिक लाइब्रेरी कंबर हुई। उनजो कमु हिन वक़्तु ताईं जेको आहे रोलड़े जो शिकार आहे। क्रिकेट ग्राउंड ते जेको आहे सो वॉल ट्रैक जो टेंडर हुयो, उहो बि करोड़ रुपयनि जी मालियत जो जेको आहे सो टेंडर हुयो। उहो बि कमु जेको आहे हिन वक़्तु ताईं रोलड़े जो शिकार आहे। ऐं बस टर्मिनल खां जेको आहे पंहिंजो बस स्टैंड खे जेको आहे सो तामीर कराइणो हो, उहो बि करोड़ रुपयनि जी लागत जो ठीको हुयो, जेको हिन वक़्तु ताईं रोलड़े जो शिकार आहे। ऐं ॻाल्हि कई वञे जेकॾहिं कंबर शहर जे क़ब्रिस्ताननि जी, त कंबर शहर जा जेके बि क़ब्रिस्तान आहिनि उन्हनि खे चौधीवारी ॾियण जो हिकिड़ो मेगा मनसूबो हुयो, जेको बि जेको आहे हिन वक़्तु ताईं रोलड़े जो शिकार आहे। गुज़िरियल साल जी 29 करोड़ रुपयनि जी जेका बजट हुई म्यूनिसिपल कमेटी कंबर जे तरफ़ां, उन में जेको आहे पर वार्ड खे 14 वार्डनि ते मुश्तमिल कंबर शहर जी म्यूनिसिपल कमेटी खे पर वार्ड जेको आहे उहो 20 लखनि जो जेको आहे तरक़ियाती कम कराइणा हुआ। लेकिन जेके आहे उन्हनि में सिर्फ़ु चंद वार्डनि में जेको आहे सो 20 लखनि जा कम कराया विया। बक़ाया जेके वार्ड आहिनि उहे हिन वक़्तु ताईं जेको आहे पंहिंजो नज़रअंदाज़ थियल आहिनि म्यूनिसिपल कमेटी कंबर जे तरफ़ां। ऐं जेकॾहिं ॻाल्हि कई वञे सफ़ाई सुथरा जी, त चंद मोहला छॾे करे बाक़ी जेके तक़रीबन 7 खां 8 वार्ड अहिड़ा आहिनि जिथे हिन वक़्तु ताईं बि जेको आहे गंदगी जा ढेर लॻा पिया आहिनि। ऐं जेको नालनि जो पाणी आहे उहो उथली करे रोडनि ऐं जेको आहे सो पंहिंजो असीसी ब्लाकनि ते अचे थो पियो। ऐं आम जेको माण्हू आहे उहो सख़्तु अज़ियत में मुब्तला थी वञे थो पियो। ऐं जेकॾहिं ॻाल्हि कजे मजमूई कारकर्दगी जी, त हिन वक़्तु 5 सालनि जे टेन्यूअर में म्यूनिसिपल कमेटी को अहिड़ो ख़ासि जोॻो इक़्तिदाम कोन करे सघी आहे जंहिंजे लाइ संदन वखाण कई वञे। जी सही आहे। सूर्य मिराणी, तव्हां ॿुधाइजो मदे जी छा सूरत हाल आहे? मदई जी ज़िले शिकारपुर में ॿियो नंबर वॾो शहर आहे, जंहिंजी आदमशुमारी 88 दौर में 30,000 आई। अॼु उनजी वञी 1.5 लख खां मथे आदमशुमारी बीठी आहे। जिते पसगरराई जे ॻोठ ॿियो टियों जेको आहे सो तालका अस्पताल, सब डिवीज़न, DSP, SHO मुख़्तलिफ़ जेको आहे सो इदारनि जूं ऑफिसूं आहिनि। जिते टाउन कमेटी मदई जो चेयरमैन आहे नजफ़ ख़ान कमारियो। उन हवाले सां 5 सालनि में जेको आहे सो जेके कम थिया आहिनि उन हवाले सां तव्हांखे थोरो आगाही ॾींदा हलूं। हितां जा रोड रस्ता त जेके ठहिया पेवर सिरां त लॻियूं, नालियूं ठहियूं,
पर उहे जेको आहे सो जल्द जेको आहे सो उखड़ी चुकियूं आहिनि। हिन वक़्तु जेको आहे सो तव्हांखे ॿुधायूं नेकार न थियण जे करे उहो छाजे करे जो पंपिंग स्टेशन कोन्हे। गुज़िरियल 5 सालनि खां पहिरियां जेका गवर्नमेंट हुई उन में जेको आहे सो पंपिंग स्टेशन हुई उहे जेको आहे सो पटे नाकारा थी वियूं, ख़बर न आहे उहे छो ईअं थियूं, का आर्डर न थी, का पुछा न थी। इन हवाले सां ॾिसो त मदई जी शहर में को बि अहिड़ो पार्क न आहे सीनरी हवाले सां जे आचरे जे ॾींहुं मासूम गुलनि जहिड़ा ॿार आहे जेको आहे वठी वञी जेको आहे सो माण्हू फैमिली वठी वञी रौनक जे हवाले सां घुमाईंदा आहिनि, उहा बि सूरत हाल काई नज़र नथी अचे। स्टेडियम बि अध में रुली वई आहे। इन हवाले सां मुंहिंजी हितां जो जेको आहे सो काउंसलर आहे ऐं मोज़िज़ आहे चूंडियल एडवोकेट सैयद दुर्ममन शाह जे ॿुधायो त महीने में टाउन कमेटी चेयरमैन मदई जी जे हवाले सां जेके मुद में ख़र्च थींदा हुआ उहो 1,40,00,000 महीने में ईंदा हुआ। जेके किॾे विया काॾे विया असां सोचियोसीं त इन्हनि जी जेको आहे हिकिड़ो रजिस्टर ठहंदो, ID ठहंदी जंहिंमें किथे किथे ख़र्च थियणा आहिनि ऐं जेको आहे सो कुझु बि न थियो। असांजूं जेके मीटिंगियूं थियनि पियूं उहो बि जेको आहे पीपल्स पार्टी जे इलाक़ जे करे असां जेको आहे सो चुप वेठासीं। हिन वक़्तु चऊं था त जेको आहे सो शहर जी कोई बि मालिकी करण लाइ तयारु न आहे। इहे काॾे विया जेके 5 सालनि में 40 करोड़ खां मथे हुया त भई इहे जेको आहे सो किथे ख़र्च थिया, का आडिट न थी आहे। शहर जा रोड रस्ता हुनजो चवणु आहे एडवोकेट सैयद दुर्ममन शाह जो स्टेशन रोड नाकारा लॻो पियो आहे। सखर लाकाणे रोड सां जेको आहे सो हुननि खे लाइट हणी, विच ते वनवे करणी ऐं वनवे जे हवाले सां पेवर जेको आहे सो सिरूं लॻणियूं हुयूं उहो बि न ठहियो। रोड ठहियो जेको जल्द में हाणे जेको आहे सो उखड़ी ख़तमु थी चुको आहे। असां चऊं था त शहरनि खे हिकिड़ियूं सहूलियतूं मिलनि, पर असां चऊं था त जेको आहे सो जंहिंखे वोट था ॾियूं, जेके चूंडियूं था उहो ई कुझु नथो करे ऐं असां थी सघे थो असां ईंदड़ इलेक्शन में पाण चेयरमैनशिप ते जेको आहे सो लड़ूं, जे अवाम जे ख़ातिर कमु कयूं ऐं असां इनशाला जे जेको आहे सो मदई जी खे तबाह करण में तबाह कयो आहे त असां उन जे ख़िलाफ़ बि ज़रूरु कानूनी तौर जेको आहे सो क़दम खणंदासीं। जी तव्हां सभिनी जी महिरबानी। हाणे बुलेटिन में शामिल कयूं था ॿियूं ख़बरूं।